अस्सलाम वालेकुम। मौसम जे हवाले सां गॾु मां आहियां नज़ीर बंबरो। अॼु असां तव्हांखे अपडेट ॾींदासीं सुभाणे जी, याने 5 जून ऐं 6 जून जी। मुख़्तसिर अपडेट इहा आहे त 5 जून ते असांजे सिंध जे उतरनि इलाइक़नि में बरसाति जो इम्कानु आहे। बरसाति सां गॾु तेज़ तरीन हवाऊं हूंदियूं, तूफ़ानी। ऐं इहो सिस्टम जेको आहे इहो मॉनसून सिस्टम न आहे, इहो दरअसल वेस्टर्न सिस्टम आहे जेको सिंध में दाख़िल थी चुको आहे ऐं बलूचिस्तान में बि आहे। बलूचिस्तान जे रस्ते सां सिंध में दाख़िल थियो आहे ऐं पंजाब में दाख़िल थियो आहे। हिन खां अलावा इस्लामाबाद में दाख़िल थियो आहे ऐं सरहद में दाख़िल थियो आहे, कश्मीर में ऐं गिलगित में। ही मॉनसून सिस्टम न आहे, पर मॉनसून जूं जेके हवाऊं आहिनि ऐं जेकी अरबी समुंड खां पहुची रहियूं आहिनि मुल्क जे अंदरि, उन्हनि हवाउनि जो जेको उन्हनि हवाउनि में घिम आहे उहा एतिरी त घणी आहे जो हिन वेस्टर्न सिस्टम जे बादलनि खे ताक़त ॾींदी ऐं इन्हनि इलाइक़नि में बरसाति थींदी। सुभाणे जी बरसाति असांजे सिंध सूबे में लाड़काणो, जेकाबाद, कंबर, शहदादकोट, शिकारपुर, कंदकोट, उबाड़ो, घोटकी वारा इलाइक़ा। इन खां अलावा जेकॾहिं ॿाहिरि वञिजे, अच्छा इन्हनि इलाइक़नि में त बरसाति यकीनी आहे, सुभाणे थी सघे थी। इन खां अलावा यकीनी बरसाति डेरा बुगटी, सुई, बलूचिस्तान जा मथियां इलाइक़ा ऐं बलूचिस्तान जा हेठियां इलाइक़ा, विचा इलाइक़ा, सभिनी में बरसाति जो इम्कानु आहे। जॾहिं त पंजाब में सेंट्रल पंजाब, अपर पंजाब ऐं लोअर पंजाब, पूरे पंजाब में बरसाति जो इम्कानु आहे। इन खां अलावा सरहद के में पूरे में बरसाति जो इम्कानु आहे। जॾहिं त पिशावर खां मथे वञिजे गिलगित बल्तिस्तान ऐं हेॾां वञिजे कश्मीर ॾांहुं, आज़ादु कश्मीर, इन्हनि इलाइक़नि में बि बरसाति जो इम्कानु आहे ऐं जबलनि ते बर्फ़बारीअ जो बि इम्कानु आहे। त ही अपडेट हुई बरसाति जे बारे में, जेके पूरे मुल्क में सुभाणे खां बरसाति जो सिस्टम अचे थो पियो। कराचीअ जो अहवालु वठो त कराचीअ में बि बरसाति जो हल्की फुल्की बरसाति जो इम्कानु पैदा थी चुको आहे। कराचीअ जो टेम्परेचर घटिजी चुको आहे, मौसम बहितरीनु थी चुकी आहे ऐं कराचीअ में बादल अची विया आहिनि। सामुंडी बादल कराचीअ में जारी रहंदा जेसि ताईं मॉनसून सिस्टम ऑनसेट न थिए, यानी उनजो पावर न वधे ऐं असांजे मुल्क में दाख़िल न थिए। 6 जून खां कराचीअ में बरसाति जो इम्कानु आहे। थी सघे थो त शहरी इलाइक़नि में एतिरी बरसाति न पहुची सघे, पर मज़ाफ़ाती इलाइक़नि में यानी उत्तर कराची ऐं उन खां मथे खीरतर साइड तरफ़ बरसाति ज़रूरु वसंदी। ऐं बरसाति जो इम्कानु 11 तारीख़ ते असां अॻु में ॿुधाए चुका आहियूं त हिकिड़ो जेको लो प्रेशर जो सिस्टम, मॉनसून जो सिस्टम आहे, उहो मुंबई में पैदा थींदो। लो प्रेशर जो सिस्टम इहो पैदा थींदो मुंबई में, ऐं मुंबई खां जॾहिं मथे ईंदो त नंगर पार्कर, मिठी, इस्लामकोट ऐं थरपारकर जे कुझु इलाइक़नि में बरसाति वसी सघे थी। जेकॾहिं हवाउनि जी अपडेट ॾिजे त हवाऊं जेके आहिनि उहे खुली चुकियूं आहिनि। समुंड जूं तेज़ तरीन हवाऊं हली रहियूं आहिनि ऐं इहे हवाऊं हिकु हफ़्ते ताईं त बंदि थियण जो इम्कानु कोन्हे। उन खां पोइ थी सघे थो त हवाउनि में रदो बदिल थींदो। उहो रदो बदिल हवाउनि में जेको ईंदो उहो मॉनसून जे हवाउनि जे अॻिते अचण खां पोइ थींदो। पर फ़िलहालु जेके समुंड जूं हवाऊं हली चुकियूं आहिनि उहे पूरे सिंध जे अंदरि दाख़िल थी चुकियूं आहिनि ऐं पूरे सिंध में इन्हनि तेज़ हवाउनि जे करे गर्मीअ में घटिताई ईंदी ऐं अवाम फ़रहत महसूसु कंदो। अॼु 5 जून जा टेम्परेचर्स जेके थी सघनि था उन्हनि जे मुताबिक़ जेकाबाद 44 ताईं वेंदो ऐं उबाड़ो 43 ताईं, सखर 43, लाड़काणो 44, शहदादकोट 44 ऐं भिरिया 44, दादू 44 ऐं नवाबशाह 42, शहदादपुर 40, मीरपुर ख़ासि 40, हैदराबाद 37,
छाछरो 39, नंगर पार्कर 39, डिगरी 40, बदीन 39 ऐं चोड़ जमाली 36, घारो 34, ठटो 36 ऐं कराचीअ में 32। इहो वधि में वधि टेम्परेचर आहे सिंध जे इलाइक़नि जो, जेको अॼु रहंदो मंझंदि जो तक़रीबन 1-2-3 बजे वारे वक़्त जे दौरान, जंहिं वक़्तु टेम्परेचर तमामु मथां जी सतह ते हूंदो आहे। हे उन वक़्त जो टेम्परेचर आहे। टेम्परेचर काफ़ी घटिजी चुको आहे, यानी कि जेके 51-52 टेम्परेचर 51-52 डिग्री वञी रहियो हो, त उन खां पोइ हाणे हे गर्मीअ जे दर्जे में एवरेज 5 डिग्री डाउन थी वियो आहे, घटि थी वियो आहे। इन जे करे काफ़ी गर्मीअ में घटिताई अची चुकी आहे। इन सां उहा गर्मी न रही आहे जेका तमामु घणो तकलीफ़ ॾींदड़ हुई। हाणे गर्मी बि रहंदी, पर टेम्परेचर्स एवरेज एतिरो ई रहंदा। पर जॾहिं हवाऊं बंदि थींदियूं ऐं मानसून जो हवाऊं अॻिते ईंदियूं, त हवाऊं बंदि थींदियूं त वरी टेम्परेचर मथे वेंदा, त वरी तव्हांखे अपडेट कंदासीं। असांजो पेज, असांजो यूट्यूब चैनल सब्सक्राइब कंदा ऐं असांजी पोस्ट शेयर कंदा ऐं पंहिंजे दोस्तनि ताईं पहुचाईंदा। अल्लाह हाफ़िज़।